भारतीय जेल में कैद माण्हुनि जी आज़ादी लाइ फिशर फोक फर्म पारां जातीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। सिजावल जे 26 मुहाड़नि जी आज़ादी लाइ फिशर फोक फर्म जे अॻुवान नूर मोहम्मद आदिल अगारी ऐं समें माईगीरनि जे मासूम न्याणियुनि सां गॾु हुसैनी चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त भारत जे जेलनि में कैद माईगीरनि खे फौरन आज़ाद कयो वञे। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत माईगीरनि जी आज़ादी लाइ उपाउ न वरिता त मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैली कढण बाद 16 नवंबर ते सिंध असेंबली खां कराची प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढण जो ऐलान करे छॾियो आहे। सकरन अस्पताल में सहूलियतुनि जी बुनियादी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। सकरन तालुक़े अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ख़िलाफ़ एसटीपी अॻुवाननि, शहरियुनि ऐं समाजी तंज़ीमनि जे कारकुननि अयूब खोसो, हुसैन बख्शकीरियो ऐं ॿिनि चोथें ॾींहं बि तालुक़े अस्पताल सकरन जे मेन गेट आॾो एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते अॻुवान चयो त गुज़िरियल 8 महीननि खां अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट आहे। अॻुवान चयो त एमरजेंसी में एम्बुलेंस बि तेल न हुअण करे बीठल आहे। करोड़े रुपया बचत हुअण बावजूद अस्पताल में का बि सहूलियत मैसर न आहे। हुननि अलाइक़दारनि खां मुतालबो कयो त तालुक़े अस्पताल मां डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट ख़तम न कई वई त एहतजाज जारी रखियो वेंदो। नाज़रीन, इस वक़्त बुलेटिन पे जी बुनियादी ते पहुतो। वधीक ख़बरनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।